राजकोट डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल रज़ाक शर मोहब्बत वाजी पुछड़ी में पानी खोड़ खिलाफ आबादगारन जो एहतजाजी मुजाहिरो फ़कीराबाद गुलाम कादिर लाशारी ज़मीर लाशारी अब्दुल कादिर लाशारी रामजन लाशारी सालिक लाशारी बेन फ़कीराबाद लिंक रोड ते एहतजाजी मुजाहिरो क्यों फ़कीराबाद केतिरनि सालन खां पुछड़ीअ में पानी न अचण सबब हज़ारे एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। गुलाम कादिर लाशारी फ़कीराबाद फसल न थियण करे लखे रुपयनि जो नुक़सान थिए पियो जंहिं सबब ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। आबादगार फ़कीराबाद जल्द खां जल्द मोहब्बत वाजी पुछड़ीअ में पानी ॾेई नुक़सान खां बचायो बेचैनी ख़त्म कई वञे। मुतालबो पानी न छो भला पानी न छो भला पानी न छो भला अबदवा के पानी न छो भला पानी न छो भला